कंदरा जी ॻोठ बुर्ला वासण औरत खजन जे बाग ते बासण जे मुबैना कब्ज़े कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब सखर आॾो गुज़िरियल राति एहतजाज जी मुज़ाहिरो कयो। दीदार उनर जी रिपोर्ट मूजिबि मीरज़ादी ज़ाल अज़मतुल्ला बपड़ो दाहिंदे चयो त खची बाग ते पास जवाबदारनि मंज़ूर बुर्डो, हारून बुर्डो, अबू बकर ऐं उमर कब्ज़ो कयो आहे। इन ॻाल्हाईंदे चयो त सखर जे SSP खे नोटिस वठणु घुरिजे, कब्ज़ो करण जवाबदारनि खे गिरफ़्तार करे बाग तां कब्ज़ो ख़त्म कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे।